वडा पटे छा तो दिसे पियो? छो तुंहिंजी छा ते बुख ते? अरे मुंहिंजी छा थे? अरे मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ज़ाल। अरे हेॾे इहा ज़ाल मुंहिंजी थींदी तुंहिंजी न बुख ते। अरे हेॾे मुआ लुधड़न जी औलाद खैरा जे सिर ॾे खैर हुजे या कहिड़ी बकवास लायूं बीठा आहियो? चाची गेंडे जी औलाद चए पियो त सुहिणी मुंहिंजी थियण वारी ज़ाल आहे ज़ाल बुख ते। नाठी न छोरो कूड़ थो ॻाल्हाए वई, मां ईअं कोन चयो आहे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां तव्हांजी त चङी तरह थी कल्ला लाहियां। चाची भॼियो बुख ते। अबारे बुख ते मरी। मां भी इन गेंडे जे औलाद खे ॾिसी अचां त पोइ त फौखे चङी तरह थी पुॼां। अरे ओ छोरी जुंडर तू त घर हल तू घर इते घिटिया में भी खलक न खिलाए तकड़ी हलो। हां मां कपड़ा धोई करे अचां थी। मां अचां थी इनखे चङी तरह ॾिसां। अरे ओ जन्नत वारो कर अरे न वञण ॾेस ॿेले खे ओ पकड़ ॿेले खे वठ मां अचां थी। माई तो जो कम ना है, माई दुस्त जो कम ना है माई। बी तो छाया थी मां त छाया माई मन मुसीबत मन। अरे बाह लगे से निकरी वियो। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे जन्नत हेॾी मवाड़ लगी पईया तो कोई होॾे डर में घुसी वियो। अरे वठी कालवन में हथ विझी हेठ कर त दसे सां मां भी पहुचां। ने भागो मो गुस्सी वियो ताऊं छा कयांस? अरे छा वरी छा विझी कालवन में हथ बखो विझी खणी हणे सां हेठ मां भी पहुची पवां। गाल त बुध बखन विझण जो एॾो शौक थई न वठी वञीस पंहिंजे घर वठी वञीस उते वञी बख विझीस घिटी में ये माण्हू न खिलाए। खैरा जे सिर ॾे खैर हुजे घणी दाना है न थियो। मां त दाना नथी थियां पर तू मूंखे इहो ॿुधा त हिन मथा तुंहिंजी कावड़ आहे केड़ी? अरे छा वरी छा ओ छोकरी कपड़ा धोयूं अचे पई घिटीअ मां सोमो चए थो पियो त इहा मुंहिंजी कुंवर आहे ज़बान ॾंभियांस ॾाइणो। ऐं माई ऐं वीचारो सही त चए पियो छोरी तो वारी जवान आहे ऐं जेकॾहिं हिन वीचारे खे ॾींदी न सॼी उमिरि दुआऊं पियो कंदई दुआऊं। ऐं खैरी ॻाल्हि ॿुध पक्कल ॿेर आहे हर को भितर त पियो हणंदो न। हाणे तूं बि ॾिस न कारो कोजो अभरो सबरो जेको नज़र अचई न उनखे पंहिंजी धीउ ॾेई छॾ। ॻाल्हि त ॿुध आख़िर केसि ताईं तूं वेही न पक्कल ॿेर मथां झार हकलींदी इहो त मूंखे तूं ॿुधा। आऊं त चवई थी जेकॾहिं छोरी जो भलो सोची थी न कंहिंसां बि लाऊं लहराए छॾीस न त भॼी वई न त पोइ कारो मुंहुं थी वेंदई ऐं कारे मुंहुं करण लाइ सॼे ॻोठ में तोखे तओ बि न मिलंदो। हा भाई कारो मुंहुं थे तुंहिंजो ज़बान संभाले ॻाल्हाए। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे मां पंहिंजे धीउ खे चङी तरह सुञाणा थी धीउ खे। अरे मुंहिंजी धीउ ज़हर पी त मरी सघे थी पर खैरा खे लॼाए नथी लॼाए सघे। खबर आ तुंहिंजी छोरी जी जेका वेचारी इज्जत वारी आहे ऐं जेके गुल खिराए अथसि न उहे सॼे ॻोठ खे ख़बर आहे। सॼो ॾींहुं ॿ लटा खयो वाटर ते वेठी आहे ऐं तोखे ख़बर पए ॻोठ वारा छा था चवनि। वेचारी वॾी थी उन्हनि जी इज्जत रखे पर्दो थी रखे ऐं ख़बर आहे हाणे एॾो न ॻाल्हाए। हा अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुंहिंजी छोरी मरी त सघे थी पर खैरा जी इज्जत खे घटि करे नथी सघे। हा हाणे पाण त रहो मथे ते रखी हल घिटीअ मां मुंहिंजी छोरी जेका आहे सा बदनाम आहे ॻोठ में। हीअ ॾिस जेका ऐं तुंहिंजूं नेकियूं बि मां ॿुधियूं हुन सॼे ॻोठ मां। हा सिज तरीअ हेठां कोन लिकंदो आहे कंहिंखां कुझु ॻाल्हि कान्हे। मां छा चयो थमांसि त हुन मोए ॾेडर खे पकड़े हीअ वरी मुंहिंजे छोरीअ ते मछरजी वई आहे।
वॾा ख़ैर त आहे न? हाँ रमू ख़ैर न खाना न का ॻाल्हि ज़रूर आहे जेका मुसलसिल तोखे कुछ ॾींहंनि खां वठी परेशान कंदी थी अचे। पंहिंजी हार जेका मूसा खान खां शिकस्त खई आया। खान घणा ॾींहं गुज़री विया आहिनि पोइ बि उन जी हार जो अञा ज़ख़्म दिलि जे मथां अथई। ज़ख़्म नासूर बणिजी चुको आहे जंहिंजो इलाज मूसा खान खां पलांद वठण आहे। पलांद पोइ ॿुधाए खान छा करणो आहे? छा वरी छा करणो आहे गुल? मूसा खान जो इहो डांग उॾाए कढी अचणो आहे। उॾाए अहिड़ो त मूसा खान सां अचर करणो आहे जो ता ज़िंदगी मूसा खान मेल कराइण खां बि तोहफ़ा करे तोहफ़ा। डांद खे हिन वक़्तु कढणु को बि मसइलो न आहे खान जो मूसा खान जो सॼो ख़्यालु दिलावर खान तरफ़ आहे ऐं डांद त लांडीअ में बदिलो हूंदसि। पोइ बि राति जो ॻोठ खे चौकी ज़रूरु ॾींदा हूंदा। चौकी छा ॾींदा? मूसा खान वारा पंहिंजी औताक खे सूरन जो संभाले वेठा हूंदा। ऐं हा राति तव्हां पूरी तयारी करे छॾियो। मूसा खान जो इहो दांत कढी ईंदासीं ऐं उन जो शक असां मथां पोइ उनखे मुंहुं बि ॾेई वठंदासीं। हा फोन आहे हकीम। यो भोतार सोट रात ना ॾाढो मूंखे तंग कयो अथई। ॻाल्हाईंदेसि या मूंखे ॾे त मां ॻाल्हायांसि। न बादशाह मां ॻाल्हायांसि थो। काॾे थो थी वञे? हिते ई वेही ॻाल्हाए। कहिड़ो संगावती जूं ॻाल्हियूं कंदो जो ॿाहिरि थो वञी? बादशाह वॾी मगज़मारी करणी पवंदी पोइ वञी जान छुटंदी। वॾा हुकुम कयो। किथे आई? वॾा असां वापसि मोटी आया आहियूं। वापसि? जी वॾा। तोखे चयो हुम ते रहण जे लाइ त जीअं असां मूसा खान जे हर क़दम ते नज़र रखी सघूं। तूं वरी मोटी आहीं? वॾा उते रहण जे लाइ मूं वॾो ज़ोर कयो पर वारिस खान ज़िद करे बीह रहियो त वापसि हलूं था। मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। तोखे कीअं बि करे होॾे वञणो पवंदो। वॾो ख़ैर। ख़ुशि हूंदे बाबा। रसा सोट किथे आहे? तो साईं त मोबाइल ते ॻाल्हाइण ॿाहिरि निकितो। मूं सां? हा तो सां। मूं वटि त मोबाइल ई कान्हे। तो वटि मोबाइल कोन्हे त पोइ किथे मुंहिंजे लाइ खॾूं त कोन थो खोटींदो हुते। अच त तोखे ॾेखारियां। वॾा मूसा खान वारा नु का बि चुरपुर थींदी हिते ख़बर पइजी वेंदी। ख़बर पए न पए तोखे हर हाल में होॾे वञणो पवंदो। वॾा वारिस खान अचे थो पोइ ॻाल्हाए वठंदासूं। मां वञण जी कोशिशि कयां थो। नंबर ट्रायां किथे ॾिसी न वठे। ही तो वारो सोट त चए थो त मूं वटि मोबाइल ई कोन्हे तो बाक़ी तूं कीअं पियो हिन सां मोबाइल ते ॻाल्हाईं? बादशाह छा आहे जो इहो छा लॻाई अथई? कंहिंसां पियो ॻाल्हाईं? मूंखे ॾे त मां ॾिसां। बादशाह मूं चयो त राज़ न खोलंदो पर जेकॾहिं राज़ खोलणु चाहियो था त हक़ीक़त इहा आहे त। छा आहे हक़ीक़त? छा ॿुधायां वॾा हिकिड़ी संगतियाणी कई अथव। हकीम हिन उमिरि में? घणो वक़्तु थी वियो वई मरिया ते वीचारी कुझु त लॻो रहो हकीम लॻो रहो।
सोढा अकुल हुकम वट दिलावर वॾो आहे जे तोखे कुछ चई त गाल चवण जी न आहे अदी भली चवे पर हिते अची चवे न हिते जेको कुछ चवंदो मां कंधु न कटाईंदो भले मुंहिंजो कंधु वढे छॾे बाक़ी सभिनी जे साम्हूं फैसलो करण जो दिलावर खे को बि हक़ न आहे जॾहिं तोखे दिलावर जी तबियत जी ख़बर आहे पोइ बि तूं इन ॻाल्हि दिलि में तो करे अदी जेतिरो न दिलावर खान तोखे सादो ॾिसण में अचे थो एतिरो सादो आहे कोन बस हाणे बस दिलावर जे बारे में हिकु लफ़्ज़ बि चयो अथई त वाह अदी वाह अॼु त तूं दिलावर खान जी थी वई आहीं ऐं बाक़ी जेके तुंहिंजे भाउ जी बेइज़ती थी उन तोखे का बि परवाह न आहे शाबाश हुजई अदी शाबाश हुजई वाह जो अॼु भंग में रंग थी मिलाईं सोढा सोढा अकुल खूं कम वठ जज़्बात खे छॾ कुछ अकुल खूं कम वठ हाकिम हितां तड़जी वियो आहे दिलावर जूं समूरियूं ज़मीना तोखे संभालणियूं आहिनि एतिरो आसानी सां दिलावर मुंहिंजे कुझु बि अचण न ॾींदो जे तुंहिंजा बि हाल इहे रहिया न त हाकिम जीअं तूं बि हिन घर में तड़जी वेंदे ख़ुदा खे मञदी अहिड़ो त भंग में रंग न मिलाए जेकॾहिं मां हितां तड़जी वियुसि त पोइ उहा कहिड़ी जॻह जिते मां सुकून सां रहंदुसि अदी जंहिं ॾींहुं बि न मां हितां निकितुसि उन ॾींहुं मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि हा मारे छॾींदुसि मां पंहिंजो पाण खे सोढा इन करे त तोखे सम्झायां थी जे तोखे हिते राज करणो आहे न त दिलावर खान खे राज़ियूं रखियूं अचु दिलावर ख़ुशि असां ख़ुशि अदी मां तुंहिंजी ख़ुशीअ जे कारण सभु कुझु करण लाइ तयारु आहियां पोइ वञ दिलावर खान पंहिंजे कमरे में वेठो हूंदे उन खां माफ़ी घुरी अचु अदी ग़लती दिलावर जी ऐं माफ़ी वारी मां वठां हा सोढा जे तोखे दिलावर खान जी दिलि जीतणी आहे नी त तोखे इहो कमु करणो पवंदो भले ग़लती कंहिंजी बि हुजे तोखे थोरो हेठाई करे दिलावर खे राज़ी करणो पवंदो तॾहिं तूं दिलावर जी दिलि खटी सघंदे जंहिं ॾींहुं तूं दिलावर जी दिलि खटी न उन ॾींहुं तुंहिंजे भाग जा दरवाज़ा खुली वेंदा ऐं पोइ सॼी ज़िंदगी तुंहिंजी ऐश कंदे गुज़रंदी ऐश ठीकु आहे दी वञा थो दिलावर खे राज़ी करण लाइ दिल त चवे थी इते जो इते ई हथ निड़ीअ में ॾेई चढ़ी वञे जेसिताईं फत की दम न ॾे हथ ई न कढाए पर छा कयां मजबूर आहियां ईअं करण सां जेल हली वेंदुसि ऐं ही मिल्कियत गांव ऐं कुत्ता खाईंदा ऐं मुंहिंजे हूंदे को ॿियो खाए ईअं मां न थियण ॾींदुसि बाबा साईं मूंखे माफ़ कयो अरे बाबा ये छा थो करे मां त गुनाहगार बंदो आहियां पहिरियों पई मूंखे वधीक गुनाहगार न बणाए छोड़ा हले अहिड़ो ई कुर्ब ॾींदो रही त ठीकु आहे न त ई हथ जेल खां मथे आणे घाटे भञण में देर ई न कंदुसि हले बाबा वे आ छोड़ा वे बाबा बाबा साईं माफ़ त कयो न या वरी रखां पेरनि ते हथ अरे बाबा सोडा मां यहाँ मोहब्बती माण्हू घणी देर रंज दिल में रखाई कोन तोखे ग़लतीअ जो एहसास थियो त मां बि तोखे माफ़ करे छॾियो बाबा साईं छा ॿुधायांव कल्ह खां वठी दिलि खे सुकून ई नाहे मिलियो इन जे करे अॼु माफ़ी वठण लाइ हलियो आहियां तो जहिड़ो अदब ऐं एतिराम लाइक़ु ॿियो हूंदो हाणे वञी आराम कर बाबा साईं माफ़ त कयो न तूं बि मूंखे बच्चन वांगुरु आई
औलाद सां कावड़ कबिया। वन बाबा वनी आराम कर। ऐ तू भी दिल मां दुख मलाल कढी छे बाबा। दिल में को भी गम में दुख नहीं, बस हिकड़ी हसरत रहल आहे त कॾहिं तुंहिंजे जिस्म मथां मुंहिंजे हथनि सां कफन वेड़ींदसि। मां चवां तो माठ कर। जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि कढियो अथई न त इते जो इते पूरो करे छॾींदोसांइ। तोबा गई तोबा। उत हाँ चवां तो उत हुकुम बाबा हुकुम। डांद छोड़े अॻियां थी। अञा ख़बरूं थो करी। हाँ ना बना छोड़े दो मारे न खुदा के मन। अब आओ तो छोड़ डांद छोड़। डांद का सिधो थियल जाए जेकॾहिं का बि चालाकी कई देते जो ते पूरो करे छॾंदो मैं। ॿुधाइजांइ मूसा खान खे कारीगर ते पेर। बाबा साईं कलूर थियो असली कलूर थियो बेडाने जी दुआ सां। अरे छा थियो ने बागा? बाबा साईं खानू हणी हमरा असां जे अंदर सां असली ढेर करे विधो ऐं डांद कायूं हलियो वियो। छा खानू हरायो? हाओ साईं चोरी काथे असली जोरी कई थी जोरी। अब बेडाने जी दुआ सां खानू जा पर एतरा वधी वैन जो हाणे ज़ोरियूं भी करण लगो आ। जेस ताईं हाणे खानू जा पर कटींदासी न वो कौन बड़ा था? हाँ बाबा साईं हाणे जेकॾहिं असां खानू के थोरी भी ठर ॾिनी न त इहो उठ मस्त थी वेंदो। पोइ इन उठ जे नक में भूलो हुजण तमामु मुश्किल थी वेंदो। इन करे थोरी भी कोताही करण खां बग़ैर इन उठ जे कदमनि में डावण विझी कीले अची हथी को कयूंसि। हाँ कमाल खान इहो असांजी ठर जो नतीजो आहे। असां दरगुज़र कयोसीं पर खानू समझण लॻो त मूसा खान वारा कमज़ोर थी विया आहिनि। पर हाणे ॿुधाइणो आहे खानू खे त असां कमज़ोर न आहियूं असां कमज़ोर। उनखे ॿुधाईंदासीं त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर।